नाज़रीन, जीअं त मुबारकपुर आबाद लिंक रोड जेको मुकम्मल तौर ते तबाह थी चुको आहे, हितां जा रहवासी सख़्तु परेशान आहिनि। अचो त हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हायूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। सर, ही असांजो रोड असांजो लिंक रोड आहे, आबाद वारो ठही नथो ठहे पियो। घटि में घटि हिन खे मां सम्झां थो त 2007 या 8 खां पोइ असांजो हे रोड अहिड़ो ई हाल आहे। असांखे अचण वञण में तमामु घणी मुश्किलातूं अचनि थी पियूं। असां तक़रीबन सोशल मीडिया ते घुराए थका आहियूं, चई थका आहियूं, को ॿुधण वारो न आहे। हिन रोड जो इहो ई हाल आहे जो मां सम्झां थो त असांजो ही टायर 2 महीना बि नथो हले ऐं असांखे वॾियूं मुश्किलातूं आहिनि। गाॾियूं वठूं त कहिड़े हवालनि ते वठूं, असांजा वॾा मसइला आहिनि रोड जा। महिरबानी करे असीं रोड्स खाते वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजो इहो मसइलो हल कयो। रोड जो हिते सफ़ा अहिड़ो ज़ुल्म आहे, जा सवारी अचे थी पई सफ़ा पत्थरनि में, हर गाॾी पंचर लॻी पई आहे। कंहिंखे हथु ॾियूं था, को बीमार आहे, मरीज़ आहे, उन खे को खणे ई नथो पियो। असां उतां जा पासनि ते हथ ॾींदा, खणंदा, घुमंदा चवंदा को रोड, जंहिंखे चवंदा हुआ रोड ख़राबु आहे असां न खणंदासीं। पोइ धिकनि ते आहिस्ते आहिस्ते टेकनि ते असां पाण अची पुॼूं था छा को छा मुबारकपुर पुॼूं, उते बि बसि पोइ अची आहिस्ते ॿिए हथु ॾेई अची पोइ मुबारकपुर डाडगर वटि पुॼूं था पिया। इहो ई हाल। महिरबानी करे असां अर्ज़ु कयूं था पिया, भलाई कयो, असांखे रोड ठहिराइजो सफ़ा। असां हीअं हाल आहे, असां ईअं सोचो ईअं माज़ूर मिसल। हिन रोड जी हालत तव्हां सां बि ॿाहिरि ॾिसो था। हिन रोड खे 40 साल थिया आहिनि। हिन रोड जी हालत इहा ई आहे। वोटनि जे दौरान असांजा MP MLA साहिब असां वटि हलिया ईंदा आहिनि, अची इलाज मिनतूं पटका लाईंदा आहिनि वोट जो असांखे। वोट ॾियण खां बाद में वोटनि जे दौरान जेॾी महिल असां वटि वोट वठणु ईंदा आहिनि, पोइ इहो न ॾिसंदा आहिनि असां खट ते वियूं, इहो न ॾिसंदा आहिनि असां कंहिं कुर्सी ते वियूं, पोइ पट ते पलाल ते बि असां वेही रहंदा आहिनि। रहीम, जीअं त असांखे रोड न वियो वञे, असां मोटरसाइकिलनि ते अचूं था, असांखे ॾाढी ॾुखियाई थिए थी, टायर पंचर थियनि था। तक़रीबन महीने में असां टायर बदिलाईंदा। असांखे जीअं तीअं करे सिंध हुकूमत वारनि खे असांजी गुज़ारिश आहे त असांखे पंहिंजो रोड ॾिनो वियो वञे। हंधा टुटी पियो आहे, जिते किथे ॾाढी ॾुखियाई थिए थी अच वञ में। कंहिं महिल टायर पंचर थियनि था, कंहिं महिल छा थिए थो। भलाई महिरबानी कई रोड ॾिनो वियो वञे। सर, 2010 जी पोइ खां वठी रोड ईअं ख़तमु आहे त असां MRI ज़ैफ़ां खणी था वञूं बि तकलीफ़ आहे। जेको आहे त 2-3 महीननि में टायर गाॾी जा पंचर, टूप ख़तमु, टायर ख़तमु, नई गाॾी वठ बि उन जा बि ईअं ख़तमु आहे साईं। का शइ जो रस्तो न आहे। असां तंग था थियूं पिया, ग़रीब काथो मींहुं अचे थो, पाणी मूं काथो असां टपूं। असांजे लाइ अहिड़ी मुसीबत आहे जहिड़ी का आहे। नाज़रीन, तव्हां ॻोठा वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु हुयो त हीउ रोड जेको आहे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी ज़बून हालत में आहे। हुननि तक जे MP MLA खां मुतालबो कयो आहे त हीउ रोड असांखे ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन रियाज़ भुट्टे सां गॾु अल्ताफ़ भुट्टो, जेकब न्यूज़, मुबारकपुर।